दुरूद शरीफ पढ़ो सब मोहब्बत से। जेरा बैठा है उद्या दुरूद शरीफ पढ़ो। जेके परे बैठा है उसे वेझा थी वियो और यहाँ विच में खाल छड़ियो न वेझा थियो वेझा थियो असां डिजो न यार करीब अचो तव्हां ईंदो त पोयां ॿिया ईंदा उहे अची वेंदा जरा जॻह ठहंदी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी यक ज़बान थी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है त जे मरहूम मगफूर जे ईसाले सवाब जे ला अॼोकी महफिल सजाई वई आहे अल्लाह उन जी कब्र के जन्नत जो बाग बनाए। अल्लाह उन जी बेहिसाब मगफरत फरमाए। अल्लाह ताला उन जी दर्जात के बुलंद फरमाए। उन जे मोयरन के अल्लाह शाद ऐं आबाद फरमाए। जो जन पंजे अब्बे के वफ़ात का बाद में भी इन खैर जे अमल में याद रखियो है। मेरा दोस्तों मालिक करीम जे पाक कलाम मजा इन फकीर एकड़ी आयत तिलावत कई जेमें अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह। ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह जी जात का। ए ईमान वारो मोमिनो हेडे मुतवज्जे थियो सब हेडे दिसो का चंगी गाल थे तो उनते सुभान अल्लाह चो बुत बणजी न वियो मांखे ये खबर पवे मुखे त तवा जेरन में वेठा आयो कब्रिस्तान में कोन वेठा आयो। चो सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह। ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह जी जात का। रब जो खौफ सीनन में पैदा कयो। अल्लाह जो डप सीनन में पैदा कयो। ड्रिजो अल्लाह का। अल्लाह खां ड्रिजण मां मुराद इहा न आहे त जीअं असां कंहिं खौफनाक शइ खां ड्रिजंदा आहियूं। माण्हू जिन्हनि भूतनि खां ड्रिजंदा आहिनि न। अल्लाह खां ड्रिजण ईअं न आहे जीअं असां जिन्हनि खां ड्रिजंदा आहियूं। इहो खौफ ऊंदे खां ड्रिजण अकेलाई में खौफ रखण या नफ़्सियाती बीमारी आहे। नंढे ॿार खे असांजा वालिदैन माउ जेका आहे नंढड़े हूंदे ॿार खे सुम्हारींदी आहे वो ॿार सुम्हंदो न त हुनखे ड्रिजारींदी छोरा सुम्ह राति जी नानी थी अचे।
के बात थी चई खणी विंदई डिजारी ना वो बारन के बचपन में नंढे हुंदे ही वाह में विजी विजी पो वडा थींदा त पाछे का पे डरजंदा नफ्सियाती मरीज उन जे ज़हन में या गाल पेजी हुई त ये शे खौफनाक है रात जो हुंदे का डरजंदो कोच तो रात जो वडे आवाज से गालाए उन का डरजी विंदो को ठका थे उन का डरजी विंदो ओ जो बचपन में बारन के हुआ ज़हन साजी कई वैया पांजे बारन के ड्रेजारियो न उनन के अल्लाह अल्लाह जी लोरी दई पोस मारींदा के बारन के रब जे नाले जी तस्बीह वठी सुमारियो को मदीने वाले साईं जे मथा दुरूद पढ़ी पोस मारियो इन सा बारन जे अंदर जोश जज्बो पैदा थींदो असा बारन के जिहाद जो जज्बो ॾियारण जे बजाय असा उनन के मागिया ड्रेजारे पोदा सुमारियो ये सही ना है एकड़ो मानू खौफ रखंदो आ ये अण ॾिठी शयुन का अंधेरे का डरजंदो जानवरन का डरजंदो आ को में के खाई न विजे मारे न विजे बियो खौफ हुंदो आ इंसान के पंजे मामलात जो एड़ो कम कया मता हिन में कारोबार में नुकसान न पेजी वने मानो व्यापारिया व्यापार में नुकसान जो खौफ हुंदो आ हारी नारिया जमींदार उन के बन्नी जे बुडण जो फसल जे तबाह थियण जो खौफ हुंदो आ ये दुनिया जा डप हैं दुनिया जा खौफ हैं दुनिया जा ये इंसान जी जिंदगी में खौफनाक शयूं हैं अल्लाह का डजण इन दुनिया जे शयुन वांगुर ना है जी मानो जिन्नन भूतन का डजे या नुकसान का डजे या के यार दोस्त जे कावड़ जी वणन का डजे अल्लाह जो खौफ ही हुआ जो बानो ईमान वारो पंजे रब सा मोहब्बत रखंदो आहे मोमिन के अल्लाह सा मोहब्बत हुंदी आ जिया को मानू पंजे महबूब जे रुसी वणन का डजंदो आ एड़ो कम न कया तो मुझो महबूब न रुसी वने मुझो मतलूब मुझो प्यारो न मुखा विछड़जी वने ईमान वारन जी मोहब्बत अल्लाह सा हुंदी आहे उनन जे दिल में इहो खुटको हुंदो आ त यार जे अमल न कंदुस त रब रुसी न वने अल्लाह कावड़ जी न वने रब जे कावड़ जी वणन जो खौफ इन के सरबो आ तकवा वरी जो सुभान अल्लाह इनके तकवा सरबो आ मता अल्लाह कावड़ जी न वने मता रब रुसी न वने छो त ईमान वारे जे लऊ लऊ में रग रग में वार वार में अल्लाह जी मोहब्बत समायल हुंदी आहे तदे रब फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह ए ईमान वारो डजो अल्लाह का मोमिन बाए वरी अल्लाह डजारे तो छाचिला वरी अल्लाह डजारे तो मतलब बात इया जेका रब सा मोहब्बत रखो था ईमान वारो इन में अन्या इजाफो कयो अन्या वधिक मोहब्बत रखो अन्या अल्लाह के वधिक चाहो अन्या अल्लाह सा वधिक चाहते मोहब्बत रखो जेतरी रब सा घणी मोहब्बत रखंदो अल्लाह तो फरमाए मा दर्जा वो ओडा वडा तवा के अता कंदुस वरी जो सुभान अल्लाह मानो अमल न तो करे मानो नमाज न तो पढ़े तकरीर बुधो दा आलमन जो जलसन में वणो दा जुम्मे ते आलमन जा किताब जंदा छोकरा चुप करे वे पुत्र या वन हलो न तो जो बुधे तो तकरीर सुभान अल्लाह तवज्जो जो असा आलमन जा खिताब बुधूं था जुम्मे जी तकरीर बुधूं था पर हिकड़े कन मा बुधी बे कन मा कढी ता चढ़ी हिता उथंदासी वाह वाह कई सी सुभान अल्लाह कई सी हली आयासी माशाअल्लाह नंगर भी सुठो थियो महफिल में भी शरीक थियासी पर का गाल पल्ले बधी कोन विंदासी आयासी जेड़ा तेड़ा खाली मोटी विंदासी ओ मिठा अल्लाह तो फरमाए इए न कयो बल्कि अमल वारा मोमिन थियो अमल करण वारा थियो जदे बानो अमल कंदो वा अमल वारो थींदो वा त एड़े बाने सा अल्लाह मोहब्बत रखंदो आहे सुभान अल्लाह साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी शरीफ जी हदीस आ मदीने वाले साईं फरमायो जदे बानो फर्ज अदा कंदो वा
बानो फराइज जी अदायगी कंदो आ, जी नमाज फर्ज आ, रोजो रमजान जो फर्ज आ, हज फर्ज आ, मालदार मानू ते ज़कात फर्ज आ, ये जेके फर्ज हैं अबे अम्मा जी खिदमत ये फर्ज हैं, हुकूक जी अदायगी आ, ये फराइज ते अमल करे। मदीने वाले साईं फरमायो तो रब तो चवे तो वो बानो जेको फराइज जी अदायगी कंदो आ, उन बाने सां मां अल्लाह मोहब्बत कंदो आहियां।